नज़र भेरिया सिटी जे गोठ हाफिज़ याकूब दुनिया में समाजी तंजीम जे सहकार सां यंग दुनिया इतिहाद पारा गरीब मिस्किन मारोड़न में ईद राशन ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां बचाव जूं दवाऊं विरहाए वियूं आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था राणा अब्दुल सत्तार जी रिपोर्ट। भेरिया सिटी के गोठ हाफिज़ याकूब तुनिया में समाजी अगवान डॉक्टर इरशाद अली तुनियो, समाजी तंजीम नाहिद ग्रुप ऑफ ओवरसीज के तावन से यंग तुनिया इतिहाद के अगवानन इसरार अली तुनियो, बाबू अब्दुल कयूम तुनियो, डॉक्टर फारूक तुनियो, तौफीक अहमद तुनियो, मसरूर अली तुनियो पारा गोठ के गरीब मिस्किन मारोड़न में ब धार कैंपूं कायम करे 100 खां मथे गोठाणन में लखे मालियत जो ईद राशन तक़सीम किया वियो। जैं त गोठाणन के इलाज की सहूलत फराहम करण दिमाग के माहिर डॉक्टर बिलाल खानज़ादा और संदस टीम पारा 200 खां मथे औरतुन मर्दन ॿारनि के तिबी चकास कंदे खैन मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां बचा जूं मुफ़्त दवाऊं फराहम कयूं वयूं। इन सिलसिले में समाजी अगवानन डॉक्टरन गोठाणन आवाज़ टीवी न्यूज़ से ॻाल्हाईंदे चयो त तक़रीबन 200 खां मथे असां पेशेंट के ॾिसी चुका आहियूं ऐं असां इहो कैंप खांदा सकीना वेलफेयर ट्रस्ट ऐं हीव फाउंडेशन पाकिस्तान जे थ्रू हणी रहिया आहियूं। इन जे ज़रिए असां मेन जेका शइ आहे त दिमाग़ी अमराज़ लाइ इहे मरीज़ हैदराबाद ऐं कराची जो रुख कंदा, त असां हाणे इन्हनि खे डोर स्टेप ते इहा सहूलियत प्रोवाइड कयूं था ऐं हुननि खे अवेयरनेस था ॾियूं त दिमाग़ी अमराज़ जेका आहिनि उन्हनि खे हिकु प्रॉपर स्पेशलिस्ट खे ॾेखारनि, हिननि जो इलाजु मुमकिन आहे ऐं इन जे ज़रिए जेका मरीज़ उते हैदराबाद कराची नथा पहुची सघनि असां हिते ई उन्हनि लाइ ग़रीब आवाम लाइ दवाऊं बि वठी आया आहियूं ऐं मुफ़्त चेकअप बि कयूं था। असांजे ॿाराड़ीअ में ॿोॾि मुतासिर तमामु घणा आहिनि, ग़रीबत घणी आहे ऐं जॻहियूं मींहं में तमामु डरी वियूं। उन जे करे ग़रीब माण्हू हैदराबाद कराची नौशहरे ताईं नथा माण्हू वञी सघनि। 200-250 रुपया नौशहरे जो किरायो आहे, कॾहिं ग़रीब माण्हू उते नथा पहुची सघनि त असां इन्हनि जे लाइ कैंप हिते हणायूं था। उन्हनि जे महिरबानी आहे, उन्हनि कैंप हणाई आहे। 200-250 मरीज़ डॉक्टर साहब ॾिसी वियो आहे। दवा मुफ़्त में आहे, हाँ हर शइ मुफ़्त में आहे, कंहिंखां पाई पैसो कोन्हे को। जंहिं मरीज़ खे जहिड़ी बीमारी आहे उन जी इलाज ॾिसी डॉक्टर साहब उन खे उहा दवा ॾींदो थो वञे। ऐं सऊदी अरब मां असांजा कुझु दोस्त डोनर्स नाहिद ओवरसीज़ ग्रुप जे डोनर्स जा असां उन्हनि जो तहे दिलि शुक्रिया अदा कयूं था ऐं जेके सऊदी अरब खां वेही हज जे ॾींहुं ऐं उन्हनि अॼु हिन मारूड़नि खे हिन ग़रीबनि खे हिन भलारे हज जे ॾींहुं ईद में शामिलु कयो। असांखे जेको ॾियनि था त असांजी ईद थी वञे घर मंझि, जेको बि सरे थो रब ॾिए थो असांखे पहुचाइनि था। इसरार तुनियो ॿियो 3 चकर ॾिनो अथई। ग़रीबनि जी वधि में वधि इहा आहे जो ईद जे मौक़े ते हिननि खे सामान मिलियो आहे, राशन मिलियो आहे, जिन बि हिननि लाइ मदद कई आहे। ख़ासि करे नाहिद ओवरसीज़ ग्रुप वारनि फोकल पर्सन डॉक्टर इरशाद अली तुनियूं तक़रीबन 6-7 दफ़ो आहे ग़रीबनि खे हर मौक़े जे हिसाब सां हिन ॾिनो आहे उन्हनि खे राशन। हिकु सुठो कमु आहे जो हिननि ग़रीबनि खे हिननि मौक़नि ते यादि करे जंहिं बि ॾिनो आहे हिन में अलाह उनजो अजुर क़बूल कंदो। हितां जे मारोड़नि जो चवणु आहे त ही खेसि हिननि खे जेके आहिनि जस था ॾियनि, जिन हिननि जी हर जेका आहे बरसाति खां हिन महिल ताईं जेका आहे हिननि जी सार संभाल लधी आहे। कैमरामैन राणा आमिर अली सां गॾु राणा अब्दुल सत्तार, आवाज़ टीवी न्यूज़ भेरिया सिटी।